वेलकम बैक। खबरी अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे जरवार वासी अगवा थियल नीगर बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ियुनि पारां वारसनि खां 50 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। ॻोठ कमाल मशहूरी जे रहवासी पुलिस एहलकार मंज़ूर मशहूरी जे पुटु शफ़ीक मशहूरी 2 महीना अॻु पुरसरार नमूने गुम थी वियो हो। नीगर जे अगवा जी तस्दीक कई वई आहे। धाड़ियुनि पारां वारसनि खां 50 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। नीगर जे वारिद मंज़ूर मशहूरी जो चवणु हो त संदसि पुटु सामान वठण लाइ घरां निकिरी वियो हो, जेको वापसि न मोटियो आहे। धाड़ियुनि पारां संदसि आज़ादीअ लाइ 50 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। हू ग़रीब आहिनि, भुंग जी रक़म अदा नथा करे सघनि। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी संदसि पुट खे बाज़ियाब करायो वञे। खानपुर महर वेझो 2 ॿारनि जी माउ मुबैना तौरु अग़वा थी वई आहे। शहर जे लोही वारे इलाक़े मां शादीशुदा 2 ॿारनि जी माउ साइमा ज़ाल इरफान कलेरी मुबैना तौरु अग़वा थी वई। अग़वा थियल औरत जे भाउ सदाम कलेरी खानपुर महर थाणे ते पहुची पंहिंजी भेण जे अग़वा जी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। फरियादीअ मूजिबि माशूक ऐं अमीर बख़्श कलेरी संदसि भेण खे अग़वा करे खणी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदनि भेण खे बाज़ियाब कराए वञे। पुलिस जो चवणु हो त औरत जे वारसनि अग़वा जी रिपोर्ट दाख़िल कराई आहे। मामले जी जांच कई पई वञे। पकाचांग पास्को सेंटर में अणॼातल माण्हुनि पारां सरकारी कणक साड़ण जी कोशिश कई वई आहे। पास्को सेंटर इंचार्ज वकार सोलंगी जो चवणु आहे त अणॼातल माण्हुनि पास्को सेंटर ते अची कणक जे लॻल गंजिन खे बाहि ॾेई फरार थी विया आहिनि। इतला मिलण ते हुननि फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। पास्को ज़िला खैरपुर जे इंचार्ज मूजिबि करोड़े रुपयनि जी सरकारी कणक खे बाहि लॻाए सरकार सां दुश्मनी कई वई आहे। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कंदो चयो आहे त नोटिस वठी जाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सुल्तानकोट भरिसां बिजली जे तारनि मां बाहि लॻण सबबि 3 पोरहतनि जा घर सड़ी रख थी विया। हुमायूं शरीफ़ में बिजली जे तारनि मां गुलाम हुसैन शेख, ज़फ़र अली ऐं राणू शेख जे घरनि खे बाहि विकोड़े वई। बाहि सबबि पोरहतनि जे घर में पियल अनाज, रोक रक़म ऐं ॿियो सामान सड़ी ख़ाक थी वियो। मुतासिरनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। मुतासिरनि जो चवणु हो त बाहि सबबि संदनि घरनि में पियल समूरो अलाह तला सड़ी रख थी वियो आहे। वाक़े जो नोटिस वठी संदनि माली सहायता कई वञे। छाछरे में चुल्ह जी चिणग मां बाहि लॻण सबबि पोरहत जो घर सड़ी वियो। ॻोठ मौलवी आबाद में पोरहत कमरुद्दीन समेजो जे घर ते रध बचाव दौरान चुल्ह मां चिणग उथण सबबि बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि पोरहत जे घर में पियल खाद खुराक जो सामान, रोक रक़म, ॿियो सामान सड़ी वियो। खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि वस वारनि खां वाहुर जी अपील कई आहे। थड़ी मोहम्मद भरिसां राइस केनाल जे कपर ते वेठल पोरहत जे घर खे बाहि लॻी वई। बाहि सबबि पोरहत जे घर में पियल अलाह तला सड़ी ख़ाक थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾी वाक़े वारे हंधि न पहुची सघी। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। मुतासिर असगर बिरोही जो चवणु हो त बाहि सबबि संद घर में पियल सामान सड़ी ख़ाक थी वियो आहे। नोटिस वठी संदनि माली सहायता कई वञे। टंडे अलाहयार में बेवा औरत पारां पंहिंजे ॾेरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़ कुलसूम मीर जज जो चवणु हो त मुड़ुस जे फोतगीअ बाद संदसि ॾेर दुश्मन बणिजी विया आहिनि। मिल्कियत मां हिसो घुरण ते खेसि तशदुद जो निशानो बणाए वञे थो। हूअ पंहिंजे सहुर जे घर में रहे थी, उतां बि ॾेर खेसि कढणु चाहिनि था। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कई वञे। किर्गिस्तान में हालतूं ख़राब थियण सबबि फाथल शागिर्दनि में उमरकोट जी रहवासिन डॉक्टर वर्षा मेघवाड़ बि शामिल आहे। डॉक्टर वर्षा इंटरनेशनल यूनिवर्सिटी ऑफ किर्गिस्तान में 3 साल जी शागिर्दियाणी आहे। संदसि तालुक उमरकोट शहर जे मेघवाणी पाड़े सां आहे। शागिर्दियाणी जे वालिद जो चवणु आहे त न्याणी जी ॾे वापसी लाइ जहाज़ जी टिकट समेत ख़र्च भरण लाइ तयारु आहिनि। हुकूमत डॉक्टर वर्षा खे वापसि पाकिस्तान आणण में मदद करे। दुबई लीक्स जी FIA, FBR ऐं नेब खां जांच लाइ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। लाहौर हाई कोर्ट में शहरी मशकूर हुसैन नदीम सिल्वर एडवोकेट ज़रिए दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं में वफ़ाक़ी हुकूमत, नेब, FIA ऐं ॿियनि इदारनि खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त दुबई लीक्स में केतिरनि ई पाकिस्तानी सियासतदाननि ऐं कारोबारी शख़्सियतनि जा नाला साम्हूं आया। हर सियासतदान लाइ ज़रूरी आहे त हू पंहिंजी समूरी मिल्कियत ज़ाहिर करे। अदालत FIA, नेब ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे जांच जो हुकुम ॾिनो। दरख़्वास्त में सदा कई वई आहे त दुबई में ख़रीद किराए प्रॉपर्टी मनी लैंडिंग ज़रिए त नथी ठाही वई आहे ऐं उन हवाले सां जांच कराई वञे।